ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। भाण जी ब्लैक मार्केटिंग खिलाफ असिस्टेंट कमिश्नर डहर की कार्रवाई कंदे 3 डीलरनि मथां 2.5 लाख रुपया दंड लागू करे छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर घोटकीअ जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर डहर की मोहसिन इम्तियाज़ डिप्टी डायरेक्टर ज़राअत ज़ुल्फ़कार अब्बासीअ खे साण करे मनपसंद अघ तहत पाण विकिरो कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई आहे। आर्यान फर्टिलाइज़र ऐं बत्रा फर्टिलाइज़र मथां 1 लाख जॾहिं त SSD फर्टिलाइज़र मथां 50,000 रुपया दंड लागू करे छॾियो आहे। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर जी सख़्त हिदायतुनि बावजूदि मुक़ररु अघ बदिरां मनपसंद क़ीमत तहत भाण विकिरो कंदड़ डीलरनि खिलाफ कार्रवाइनि जो सिलसिलो जारी रहंदो। संदसि वधीक चवणु हो त समूरा डीलर पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे भाण जी ब्लैक मार्केटिंग खां पासो कनि। ॿी सूरत में मथनि ॻरा दंड लागू करण समेत संदनि लाइसेंस रद्द कया वेंदा। अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। भाण जी ब्लैक मार्केटिंग खिलाफ असिस्टेंट कमिश्नर डहर की कार्रवाई कंदे 3 डीलरनि मथां 2.5 लाख रुपया दंड लागू करे छॾियो आहे।